मिलण थे या न थे बीहर, मिलण थे या न थे बीहर, मगर मुंहिंजी पुॼाणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, मगर मुंहिंजी पुॼाणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, मगर मुंहिंजी पुॼाणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, मगर मुंहिंजी पुॼाणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, खुदा तरफ़ां हुयुमि मेहमान, मुस्लिम चंद ॾिहाड़न जो अव्हां लइ बाइसे इनाम माह में चंद ॾिहाड़न जो। खुदा तरफ़ां हुयुमि मेहमान, मुस्लिम चंद ॾिहाड़न जो अव्हां लइ बाइसे इनाम माह में चंद ॾिहाड़न जो। वतो जंहिं फ़ाइदो इंसान तंहिं खुशनूदी माणीअ। वतो जंहिं फ़ाइदो इंसान तंहिं खुशनूदी माणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, मगर मुंहिंजी पुॼाणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। हुई रहमत ऐं बरकत ऐं हुया ऐलान बख़्शिश जा, डबल हो अजर नेकिन में हुया पैकेज ऐं तोहफ़ा। हुई रहमत ऐं बरकत ऐं हुया ऐलान बख़्शिश जा, डबल हो अजर नेकिन में हुया पैकेज ऐं तोहफ़ा। सानेकिन जे अंबारन जी त सीज़न जी वराणीअ। सानेकिन जे अंबारन जी त सीज़न जी वराणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, मिलण थे या न थे बीहर, मगर मुंहिंजी पुॼाणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, खुलिया दरवाज़ा जन्नत जा ऐं दोज़ख खे कयो वियो बंदि, पयो ज़िंदान में शैतान अजब मंज़र हुया हर हंधि। खुलिया दरवाज़ा जन्नत जा ऐं दोज़ख खे कयो वियो बंदि, पयो ज़िंदान में शैतान अजब मंज़र हुया हर हंधि। रंगीला गुल टिड़िया सुरहा उन्हनि जी थी कुमाणीअ। रंगीला गुल टिड़िया सुरहा उन्हनि जी थी कुमाणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, मिलण थे या न थे बीहर, मगर मुंहिंजी पुॼाणीअ वरी यार महीनन जी अव्हां खां मोकिलाणीअ। मिलण थे या न थे बीहर, तरावीहूं तिलावत ऐं इबादत ज़िक्र ऐं नातूं रचल रंग मस्जिदनि अंदर हुयूं लबड़न ते सलवातूं। तरावीहूं तिलावत ऐं इबादत ज़िक्र ऐं नातूं रचल रंग मस्जिदनि अंदर हुयूं लबड़न ते सलवातूं।
हुया रौनक संधा दिया उन्हनि जी अॼु उजाणिया हुया रौनक संधा दिया उन्हनि जी अॼु उजाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया मिलणु थे या न थे बीहर मिलणु थे या न थे बीहर मगर मुंहिंजी पुॼाणिया मिलणु थे या न थे बीहर मगर मुंहिंजी पुॼाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया असुर जो प्या उथो सहरी करे माण्यो पया लज़त सांझीअ पए उञा बुखिया प्या रोज़े मां वठो फरहत असुर जो प्या उथो सहरी करे माण्यो पया लज़त सांझीअ पए उञा बुखिया प्या रोज़े मां वठो फरहत रज़ा रब जी कई हासिल उन्हनि जी अॼु उजाणिया रज़ा रब जी कई हासिल उन्हनि जी अॼु उजाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया मिलणु थे या न थे बीहर मिलणु थे या न थे बीहर मगर मुंहिंजी पुॼाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया खटी विया खूब जन बीमान मुंहिंजे खे हुयो ॼातो खटी विया खूब जन बीमान मुंहिंजे खे हुयो ॼातो उन्हनि लाइ मां गनीमत हुम निभायो नी हुजन नातो हलाकत थी न क्यो जंग भी कदुर जे जानी वाणिया हलाकत थी न क्यो जंग भी कदुर जे जानी वाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया मिलणु थे या न थे बीहर मिलणु थे या न थे बीहर मगर मुंहिंजी पुॼाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया मिलणु थे या न थे बीहर परे रोज़े खटी हन तक वफ़ा कई जंग मुसां हर हर कया जंग हुकुम सब पूरा खुशीअ जी ईद आख़िर परे रोज़े खटी हन तक वफ़ा कई जंग मुसां हर हर कया जंग हुकुम सब पूरा खुशीअ जी ईद आख़िर इहा अशफाक अहमद इहा अशफाक अहमद सुहंदड़ा पूरी कहाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया मिलणु थे या न थे बीहर मिलणु थे या न थे बीहर मगर मुंहिंजी पुॼाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया वरी यार महीननि जी अव्हां खां मोकिलाणिया